कारपोरेट फार्मिंग छके नाल कढण खिलाफ पोरित मज़ामत तहरीक वकला बिरादरी मलीर बार एसोसिएशन तरफ़ां मलीर कोर्ट जे हाल में एहतजाजी कैंप क़ाइम कई वई। एहतजाजी कैंप में मुख्तलिफ़ फोरमन के वकीलन पिण शिरकत कई। मैं वफाकी हुकूमत को ये मशवरा देना चाहता हूँ कि जो चीज़ें कालाबाग डैम की तरह मुतनाज़ा हैं उसमें अपना टाइम, पैसा और दूसरों का टाइम और पैसा ज़ाया मत करें। ये जो 6 केनाल हैं ये किसी भी तौर पर फिजिबल नहीं है। वफ़ाक़ जो फ़ैसिलो कयो आहे केनाल कढण जो, असीं इन जी भरपूर मज़म्मत कयूं था। छो त असीं सम्झूं था त सिंधु में जेको पाणी न हूंदो त सिंध न रहंदी ऐं सिंधु दरिया असांजो जेको डैम ठहे थो इहो असां हेठि वारनि था। इन लाइ हर तरीक़े जी मज़म्मत सदाईं मज़ामत कंदासीं, विढ़ंदासीं। वकला बिरादरी सदाईं विढ़ी आहे, हाणे बि असां सिंध जेकनि लाइ विढ़ंदासीं। ऐं हे जेको असांजी सिंध हुकूमत आहे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे जेके हींअर सुता पिया आहिनि उन्हनि खे कुझु आउं चवंदुसि तव्हीं कुझु गैरत जी गोरी खाओ। हींअर तव्हां ॾिसो हर मकतब फ़िकिर जो माण्हू एहतजाज में आहे। इवन खदड़ा फ़कीर बि एहतजाज कनि था, पर हिननि असांजे मेंबरनि खे अञा ताईं का गैरत कोन थी अचे जो अची ऐं रेज़ोल्यूशन पास खणी अचनि सिंध गवर्नमेंट में सेक्रेटरी में अची जमा कराइनि असेंबली में त जेको हिनखे केनाल खे रद्द कराइनि, सेनेट में खणी अचनि, क़ौमी असेंबली में खणी अचनि घुरिजे हिननि खे। जे न कंदा त हिननि जो होशियार श्रीलंका वारो थींदो, सिंध जा माण्हू हिननि खे घरनि में घुरी करे मारींदा। जेके गैर कानूनी केनाल अॾिया पिया वञनि उन्हनि जे ख़िलाफ़ आहे ऐं असां पुरअमन एहतजाज करे रहिया आहियूं। पूरी सिंध सरापा एहतजाज आहे। इन जे करे असां ईअं डिमांड कयूं था त हीअ जेको गैर कानूनी अमल कयो वियो आहे हिन खे सख़्तु इन जी मज़म्मत कयूं था ऐं डिमांड कयूं था त जल्द खां जल्द पंहिंजा इहे फ़ैसिला वापसि वरिता वञनि। ऐं हीअ जेका ड्रामेबाज़ी हिननि शुरू कई आहे त जेको आहे सो सिंध जो पाणी न खणंदासीं, पंजाब पाणी ॾींदो था ऐं सिंध खे पंहिंजो पाणी पूरो मिले थो। 1992 वारे मुआदे तहत अॼु ताईं कॾहिं बि सिंध खे पंहिंजे हिसे जो पूरो पाणी न मिलियो आहे, त केनालनि खां पोइ कीअं मिलंदो। सिचुएशन तव्हांजे साम्हूं आहे। सखर जी तव्हां हालत ॾिसो, बदीन जी हालत ॾिसो। उनजे बावजूदि अहिड़े क़िस्म जा या कल्ह जेका सदर साहिब जी तकरीर आहे, ऐं सम्झां थी त हीअ पूरी क़ौम सां गद्दारी कनि पिया। न सिर्फ़ु हीअ मसइलो सिंध जो आहे बल्कि आउं सम्झां थी त हिन वक़्तु ही पाकिस्तान जी बका जो मसइलो आहे। अगरि हिननि सिंधु दरिया ते 6 केनाल ठहिया त मूंखे नथो लॻे त पाकिस्तान अॻिते ज़िंदा रही सघंदो। पूरी दुनिया खे ख़बर आहे त सिंध जो पाणी जेको पंजाब ऐं उनजी जेके एस्टेब्लिशमेंट आहे फ़ौज उहे जेको ज़बरदस्ती रोकियूं था, पर सिंध जा माण्हू इन खे पाणी खे या दरिया खे फ़क़ति पाणी ताईं न बल्कि हीअ असांजी तहज़ीब, हीअ असांजी जेका सकाफ़त आहे या जेको सिंध जो जेको जियापो आहे उहो इन दरिया ते ई आहे। असीं सम्झूं था हे असांजी जेको हिते जियापे जो जेको हिते उन ते कनि था। इन जी वजह सां असां जेके इंटेलेक्चुअल आहियूं, वकील दोस्त आहियूं, सभु जेको हिते इन जे ख़िलाफ़ु आहियूं ऐं असां पूरी दुनिया जे खे ॿुधायूं था त हीअ जेको असांजो केनाल बंदि कनि था, असांजो पाणी बंदि कनि था, इहो कंहिं बि हिसाब सां असांखे क़बूल न आहे। हीउ मसइलो असांजे न बल्कि इन धरती ते रहंदड़ हर साह वारे जे जियापे जो मसइलो आहे ऐं हिन मसइले ते असां सभु मुतहिद आहियूं ऐं असांजो वफ़ाक़ खे ऐं हर उन इदारे खे ॿुधाइण था चाहियूं जेके लिकी करे इहे साज़िशूं कनि पिया त असां पाणीअ जे ख़ातिर, असां धरतीअ जे ख़ातिर, दंगनि नंगनि वतन जे ख़ातिर विढ़ंदासीं। छो त ख़ुदा तुंहिंजी जन्नत खां जुदा पई लॻे, ये सिंध मासूम दुआ पई लॻे। अगरि हिननि केनालनि जो नालो मको ऐं मदीनो रखियो वञे त बि इहे केनाल असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि, कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। ईअं आख़िरी हद ताईं विढ़ंदासीं ऐं असांजो विढ़णु जेका मख़सूस महज़ सिर्फ़ु 6 केनालनि जे ख़िलाफ़ु आहे। जीअं त सभिनी खे ख़बर आहे त पंजाब में चोलिस्तान में 6 केनाल कढिया पिया वञनि जेके सिंधु दरिया मां पिया कढिया वञनि, जंहिंजे करे अगरि इहे केनाल 6 निकिता त मां सम्झां थो त सिंध पूरी बंजर बणिजी वेंदी। हिते इंसान त छा पर जेके जानवर आहिनि या जेके पखी आहिनि उन्हनि लाइ बि पाणी न बचंदो। इन लाइ असांजो मुतालबो आहे त इन्हनि केनालनि खे हिते ई रोकियो वञे त जीअं सिंध जे आवाम खे जियापो मिली सघे।